तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खां रिपोर्ट कर रहियो आहे ज़ुहैब शेख। घारो में गिरफ़्तार थियल मल्ह पहलवान सैयद अयाज़ शाह बुखारी खे सिविल कोर्ट घारो में पेश कयो वियो ऐं ॿीहर 4 तारीख़ ते पुलिस रिमांड में बदीन जेल रहंदो। घारो कोर्ट में पेशी दौरान अयाज़ शाह मल्हनि सां सियासी समाजी धुरियुनि ऐं मल्ह पहलवान पिणु पहुता ऐं सभई माण्हू गॾु थी विया। उन मौक़े ते जीएस सिंध महाज जे वाइस चेयरमैन सैयद नवाज़ शाह भाॾाई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हर उन मज़लूम सां गॾु आहियूं जंहिं ते ज़ुल्म थींदो आहे। अयाज़ शाह बुखारी सिंध जे क़ौमी रांदि मलाखड़े जो हीरो आहे, सकाफ़त जो वारिस आहे। हिते जे एमपीए हाजी अली हसन ज़रदारी उन करे गिरफ़्तार करायो आहे त ही इलेक्शन में हिन जे साम्हूं बीठो। उहा खुली बदमाशी आहे। ही कहिड़ी जमहूरियत आहे जो इलेक्शन में न बीहे। असां मरहलेवार तहरीक शुरू कंदासीं। 25 डिसंबर ते गुलामला शहर में हड़ताल ऐं मुज़ाहिरो ऐं ॿिए मरहले में 27 डिसंबर ते ठटे खां कराची प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वेंदी ऐं मल्ह एसोसिएशन जे हर एहतजाज में शिरकत कबी। सैयद अयाज़ शाह बुखारी चयो त आऊं हक़ सच जो दामन कॾहिं बि न छॾींदुसि। मुंहिंजा मल्ह पहलवान सॼी सिंध में मूं सां गॾु आहिनि। हौसला बुलंद आहिनि। सॼी सिंध जे शऊर खे जस हुजे जन मुंहिंजे लाइ आवाज़ उथारियो ऐं अॻिते बि हक़ जे आवाज़ खे बुलंद रखंदा।